खिपरो तालके में हालिया बरसातुनि जे करे तालके में वण मिर्चनि ऐं साइन भाॼियुनि जे फसलनि खे वॾो नुक़सानु थियो आहे। रोड रस्तनि ते पाणी बीहण करे आमद रफ़्त जो सिलसिलो बंदि थियण करे हेठियां वारा इलाइक़नि में पाणी बीहण करे अवाम खे रिलीफ फराहम करणु घुरिजे। ग़रीब मिस्किन पौरियत तबके जा माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी आया आहिनि, जॾहिं त मुजाहिद वाटर फेज़ मोहम्मद हिंग जोरो अब्दुर्रहमान VIP शरीफ़ ओताक अब्बासी अली जिन ॻोठनि में बरसाति जो पाणी बीहण करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। ॿिए तरफ़ ॻोठ फेज़ मोहम्मद हिंग उर्ज जे प्राइमरी स्कूल जी इमारत जा चापड़ा किरण सबबि ऐं मिडिल स्कूल में बरसाती पाणी गोॾी जे ॾोह बीहण करे शागिर्दनि खे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।